पीपी सिंह जे सदर ऐं सेनेटर निसार अहमद खोड़े चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी नाकामी लिकाइण लाइ मुल्क में मिसाल थींदो त बेइतमादी रिथ ज़रिए वज़ीर आज़म हाराए वियो। लाड़काणू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी सिंह जे सदर ऐं सेनेटर निसार अहमद खोड़े चयो त वज़ीर आज़मनि खे तोहीने अदालत पानामा ऐं ॿियनि मामलनि में नाअहल कयो वेंदो हो। इमरान खान पहिरियों वज़ीर आज़म हूंदो जेको बेइतमादी रिथ ज़रिए हाराईंदो। हुन जो हुकूमत जा इत्तेहादी चई रहिया आहिनि त हू पंहिंजे पार्टी के संभाले। पीटीआई में 4 ग्रुप आहिनि, उन करे इत्तेहादिन फैसलनि जो ज़हन ठाहे छॾियो आहे। निसार खोड़े चयो त इमरान खान खे लॻे पियो त हू संभाले नथो सघे, उन करे देर पियो करे। कॾहिं गवर्नर राज ऐं कॾहिं ॿियूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। संदसि चवणो त रिथ जमा थियण बैदि 14 ॾींहनि अंदरि इजलास सॾाइणु घुर्जे। 8 मार्च ते रिथ जमा थी बाद में इजलास थियणु घुर्जे, पर देर करे अॼु 25 मार्च ते इजलास सॾाइण जो ऐलान कयो। निसार खोड़े चयो त स्पीकर खे इमरान खान कुर्बानी जो बकरो बणाइण जी कोशिश कई, उन करे आर्टिकल 6 लागू थींदो। हुन जो त पीटीआई मेंबरनि जी हयातिन खे ख़तरो हो, जंहिं करे हू सिंध हाउस आया। इमरान जे धरणे वक़्तु सीपेक बाबति मुल्की सरबराह अची रहियो हो, पर हुन धरणो ख़त्म न कयो।